ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था, जीवन में असांजे जीवन में असांजी कॾहिं बि ख़ुशी गुम न थियणी खपे। बाबा चवनि था, जो ॿार सदा ख़ुशि रहंदा आहिनि उहा मूंखे ॾाढा प्यारा लॻंदा आहिनि। ॾिसो, घर में बि जेको ॿार सदा ख़ुशि रहंदो आहे न, उहा सभिनि खे प्यारो लॻंदो आहे न। तंहिंजे करे बाबा बि असांखे चवंदा कि जो सदा ख़ुशि रहण वारी आत्मायूं आहिनि उहा परमात्मा जी प्यारी आत्मा आहिनि। भई ख़ुशि मतिलबु इहे न असां ग़लती कंदा वञूं ख़ुशि रहो। कई माण्हू हिन जो अर्थ उल्टो बि कढी वठंदा आहिनि। ग़लती कंदा वेंदा आहिनि ऐं खिलंदा रहंदा आहिनि जानबूझ करके। हिकु थिए थी उन्हनि खां नथो सम्झ में अचे, उहे नथा करे सघनि, त घड़ी घड़ी ग़लती थिए थी त उहा ठीकु आहे। लेकिन जानबूझ के ग़लती करे करे त माण्हू खिले त इहे त मतिलबु कि असांजी मज़ाक थो उड़ाए, मतिलबु ईअं त मज़ाक थो करे। मतिलबु उहो न, मतिलबु हर परिस्थिति में असांजे जीवन में असां नाख़ुशि न हुजूं, उदास न थी वञूं, गम में न अची वञूं, दुख जी लहरियूं न अचनि, दुख जा पहाड़ बि किरी पवनि त बि चऊं चलो इहो बि अनुभव करणो हुयो। हर हिकु ॻाल्हि में अगरि असां ईअं सोचो न, ॾिसो अॼु माण्हू करोड़पति आहे, माण्हू वटि एॾो पैसो अथसि, ऐं कंहिं न कंहिं कारण, कोई बि कारण थी सघंदो आहे। कई माण्हू चवंदा आहिनि ॿारनि पैसो उड़ाए छॾियो, छो त ॾिसो कई माण्हू कंहिंजे कारण अॼु धन आहे कल्ह न आहे। अहिड़ी हालत थी वई कि माण्हू खे मांगणो थो पए। त सोचो, उहा आत्मा पहिरियों गाॾियुनि में घुमंदी हुई, वॾे महलनि में रहंदी हुई, ऐं थोरो मतिलबु पैसो सोचे, मतिलबु हाणे जॾहिं पैसो न हूंदो आहे त रुपयो बि सोचे करे कढिबो आहे न। काथे त उहा पैसनि खे ईअं ई पाणी जीअं बहाईंदी हुई, ऐं काथे त उहा आत्मा वटि रुपयो बि सोचे सम्झी करे थी कढे। त बाबा चए थो, ॾिसो इन में बि असां ख़ुशि कीअं रही सघंदा आहियूं। सोचो भई चलो मूंखे हिन ॻाल्हि जो बि अनुभव त थियो, भई पहिरियों हुन माण्हू खे पैसे जी वैल्यू बि हूंदी, लेकिन चलो ठीकु आहे, हाणे मूंखे ॿियो पैसे जी वैल्यू पतो लॻे, ऐं शायदि पहिरियों एॾो पैसो हुयो त मां शांती सां जीवन न पियो जी पायां या जीवन न पई जी पायां। हाणे कम से कम मुंहिंजे आत्मा वटि पैसा न आहिनि, चीजूं न आहिनि, त कम से कम मां भॻवान खे शांती सां यादि त करे सघां थी न, छो त दुख में ई यादि कबो। लेकिन अगरि बसि पाण पंहिंजी देह खे ॾिसूं ऐं ईअं सोचूं मूं वटि पहिरियों हुयो हाणे न आहे, त माण्हू छा सोचंदा। माण्हुनि जो न, हिते हर आत्मा खे पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाइणो, त हर उन आत्मा सोचियो हुन ई कॾहिं कॾहिं छा थींदो आहे कि कंहिं माण्हू वटि न कोई ख़ुदि ई संकल्प कंदो कि हा ॾिस, ग़रीब माण्हू ग़रीब कीअं जीवन जींदा हूंदा, कीअं पैसे जी पाए, असांखे त वैल्यू न आहे। त उन सोचियो हुन भई मुंहिंजे ॿारनि खे वैल्यू न आहे, त हिननि खे बि पतो लॻे, त शायदि हिन करे उहो ॾींहं आया। त हुन आत्मा खे फ़र्क़ु न पवंदो, लेकिन उन्हनि जे ॿारनि खे पैसे जी वैल्यू, त हिन में कोई उहो थोरी छा थियो जो अॼु पैसो आहे, अॼु गाॾियूं आहिनि, असीं त प्लेन में घुमूं था, अॼु तव्हां पैदल था वञो,
शायदि त खेल था खेॾूं न। अगरि असां हिनखे नंढी ॻाल्हि खणूं, भई कई माण्हू चवंदा आहिनि अरे वीचारे खे ईअं थी वियो, वीचारे जो इहो घाटो पइजी वियो, या ईअ जगत चीजूं जली वयूं, ईअं थी वियो। असांखे परमात्मा चईंदो वॾे खां वॾी पहाड़ जी वारी ॻाल्हि बि हिकदमि नंढी। अच्छा ईअं थी वियो, चलो जीवन में इहो बि अनुभव करे छॾियो, हीअं ॻाल्हि खे चई करे ख़तम करो। चलो इहो बि अनुभव वठिणो हुयो, असां त पाठ था वॼायूं न, असां त खेल था खेॾूं। अॼु माण्हू शरीर छॾे थो, पैसो खणी थो वञे छा? पोइ हुन समय अॼु माण्हू लखपति आहे, कोई आत्मा खे हिन जन्म में उहा ॾाढी सारी चीजूं आहिनि। अॼु उहा आत्मा शरीर छॾे छॾंदी त ॿिए जन्म में छा पता उहो ग़रीब घर में पैदा थिए, लेकिन हुनखे त यादि ई कोन्हे मां ग़रीब घर में, पहिरियों अमीर में हुयमि हाणे ग़रीब में आहियां, छो जी स्मृति न रहंदी न। त ईअं ई असांखे हिन जीवन में बि कॾहिं छा आहे, कॾहिं छा आहे, कॾहिं छा आहे। बाबा त चईंदो आहे हर सेकेंड नयो। असांजो हर सेकेंड नयो हुजणो खपे। असांखे कंहिं बि ॻाल्हि जो पश्चाताप न करणो खपे कि अरे इहो छो थियो, हाणे मां छा करम, छा कंदमि, मुंहिंजो त जीवन ई बर्बाद थी वियो, फलानो फलानो। माण्हू डायलॉग त ॾाढा मारदा आहिनि न। त बाबा चवनि था कि असां हर ॻाल्हि खे नंढो करो न, नंढो करे ख़तम करे छॾियो। ॾिसो परमात्मा जी मत ॾाढी ऊंची आहे। अगरि तव्हां हिन ॻाल्हि खे सम्झी करे जीवन में धारण कंदा ऐं परमात्मा खे यादि कंदा, त भॻवान असांखे शक्ति बि ॾींदो आहे हुन ॻाल्हि खे धारण करण करे हलण में बि शक्ति ॾींदा आहिनि असांखे परमात्मा, कि असां हुन ॻाल्हि खे सोचे सम्झी करे ऐं हली बि सघूं। असां हुन ॻाल्हि खे सम्झी करे जीवन में धारण करे हली बि सघूं, इन जे लाइ असांखे उहो शक्ति बि ॾींदो आहे। लेकिन पहिरियों हिकु कदम असांजो, पहिरियों हिमत जो कि हा मां कंदमि ईअं। अॼु त माण्हुनि जो थोरो बि कुझु थिए थो न त जल्दी घबराए थी था वञनि, जल्दी हुननि खे घबराहट थी वञे, टेंशन थी वञे, अरे हाणे छा थींदो, ईअं थी वियो, ईअं थी वियो। थोरो सो माण्हू जो लेट ई छो थो थिए, लेट बि थी वञो त बि अरे लेट थी वियो त थी वियो, हिन में छा थियो जो। ये जॾहिं असां पंहिंजे वीचारनि में धैर्यता लाईंदासीं न, तॾहिं असांजी बोल कर्मनि में बि धैर्यता ईंदी। अॼुकल्ह माण्हुनि जा वीचार ॾाढा था हलनि, छो जी तव्हां छा था ॾिसो, टीवियूं था ॾिसो, शोर शराबे वारी जॻहनि ते माण्हू वञे थो। मेन त आहे टीवी, शोर शराबो वारो जॻह। ॿियो जो तव्हां अन्न था खायो न, अन्न जो मन ते ॾाढो असर पवंदो। ॿियो जो तव्हां धन था कमायो न, त धन जो तव्हां कमायो था, तव्हां त कमायो था ईमानदारी सां, लेकिन ईमानदारी सां जो कमाईंदो न उहो शांती सां रोटी खाईंदो। लेकिन अॼु तव्हां लोभवश तव्हां इहे धन कमायो था, त लोभवश जो तव्हां पैसो घर में खणी था अचो, पोइ हुनजो तव्हां रोटी आदि भाॼियूं आदि वठी करे रोटी आदि ठाहे करे खाओ था। तव्हां स्वाद में ॾाढी सुठी भाॼी ठाहे करे खायो था, लेकिन चलो तव्हां लोभवश धन कमायो बि, लेकिन तव्हां उहो रोज जेतिरो बि धन कमायो था, रोज परमात्मा खे मन ई मन में अर्पण करणो खपे कि परमात्मा बाबा ये धन तव्हांजी दुकान जो या तव्हांजी जो असां नौकरी धंधो कंदा आहियूं, ये तव्हांजो धन कहिड़ो बि हूंदो, भई परमात्मा खे अर्पण कंदासीं त पोइ शुद्ध थी वेंदो। पोइ जॾहिं बि कुझु बि चीज वठण जे लाइ उहो धन जो तव्हां कमु करो, खणो था। मां वटि धन हूंदो आहे त ॿार पुछंदा आहिनि न मूंखे एतिरो धन खपे, त उहो ई परमात्मा खां पुछो भई मूंखे एतिरो धन खपे ये चीज वठी अचण लाइ, भले तव्हां रुपए जी चीज छो न था वठो।
लेकिन असांखे छो जे असां परमात्मा खे ॾेई छॾियो त रुपयो बि पुछी करे ॿुधाए करे खणो। ऐं ख़ासि करे जॾहिं तव्हां रोटी भाॼियूं वठी था अचो हुनजे लाइ कटे वटे करे जॾहिं रोटी ठाहिनि था न माण्हू, उन समय बि परमात्मा खे यादि करणु ॾाढो ज़रूरी आहे। ऐं जो माण्हू भोग लॻाईंदा आहिनि, हाणे भोग त भॻवानु खाईंदो न आहे तव्हांजो, लेकिन भोग बि लॻाइणो खपे ऐं इहा संकल्प करणो खपे भई असां परमात्मा खे भोग लॻायूं था, हिन सां इहो अन्न शुद्ध थो थी वञे। पोइ उहा जेको बि भोजन आहे उहो सभिनि जी भोजन में मिलाए करे पोइ शांति सां खाओ। अगरि खाइण वारो बि परमात्मा जी यादि में हूंदो त हुनजो मन अवश्य शांत थी वेंदो। ऐं जेतिरो थी सघे न भॻवान खे शांति सां यादि करो। अॼु माण्हुनि जो मन अशांत छो आहे? छो जे माण्हू सुबुह खां ई रड़ियूं था करे थो न, तव्हां सुबुह खां ई शोर शराबो था करो, तव्हां त चईंदा असां भॻवान जो नाम था जपूं, लेकिन एॾो शोर जोर सां थोड़ी भॻवानु ॿुधंदो, उहो मुंहं जी आवाज़ ॿुधी सघंदो आहे भॻवानु? पोइ छो चईंदा आहिनि कि मन सां यादि करो? परमात्मा चए थो तव्हांजी सुबुह ई शोर शराबे वारी आहे न, सुबुह ई शोर शराबे वारी आहे न, जोर जोर सां माण्हू बैंड बाजा वॼाए करे भक्ति में त हर जॻह यही थींदो आहे, माण्हू मुख जी आवाज जोर सां करे करे भॻवान खे यादि कंदो आहे। कई कई माण्हुनि जो त सुबुह जो ई 4 बजे टीवी हलाए छॾंदा आहिनि। अरे सुबुह जो ई टीवी हलायो था, एॾो शोर शराबो करो था, त तव्हांजो मन कीअं शांत थी सघंदो आहे? मन खे जॾहिं शांति सां, थोरो शांति सां धीरे तॾहिं बि हलायो ऐं हुनजो अर्थ सम्झो त तव्हां, मेन त आहे कि मन खे अर्थ सम्झ में अचणो खपे। कई माण्हू चईंदा आहिनि कि मुंहं सां न ॻाल्हाईंदा आहिनि न टीवी न हलाईंदा आहिनि त निंड अची वेंदी आहे। छो जी तव्हां अर्थ नथा सम्झो न, ऐं इहे नथा सम्झो भई मूंखे सुबुह 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 उथी करे मां कंहिंसां थी मिलां। तव्हां त सिर्फ़ु पुकारो ई था न, तव्हां त चईंदो बसि असां नाम ई जपदा आहियूं, बसि हुनखे सॾी करो था। हाणे कोई तव्हां कंहिंखे फोन मिलाईंदा रहो मिलाईंदा रहो मिलाईंदा रहो, आख़िर त तव्हां परेशान थी वेंदव न। त तव्हां सुबुह सुबुह जो सिर्फ़ु रड़ियूं ई करो था, चईंदा असां भॻवान जो नाम था जपूं। अरे हुन सां मिली करे हुन सां ॻाल्हियूं करो, घड़ी घड़ी हुनजो नाम जपण सां छा थींदो? भई अगरि असां, तव्हांजो ॿार तव्हां सां मिलण अचे, हाणे सिर्फ़ु तव्हांजो नाम ई जपंदो रहे, तव्हांजो नाम ई चईंदो रहे, त तव्हां चईंदा न भई अॻियां कमु छा थी ॿुधाए, त एॾो रड़ियूं करे नाम छो थो जपे मुंहिंजो? तव्हां इहे ई सोचो, जो तव्हां सुबुह सुबुह जो रड़ियूं करे भॻवान जो नाम जपो था, कोई राधे राधे कृष्णा कृष्णा वाहिगुरु वाहिगुरु सतनाम सतनाम अलाए कहिड़ा कहिड़ा नाम जपदा रहंदा आहिनि। अगरि सोचो तव्हांजो ॿार सुबुह सुबुह जो उथी करे तव्हांजो नाम जपण शुरू करे तव्हांजे अॻियां, तव्हां मूर्ति जे अॻियां वेंदा, उहो तव्हांजे अॻियां वेह, त तव्हां छा चईंदव हुनखे कि भई सुबुह सुबुह जो रड़ियूं छो थो करे, छा खपई तोखे? ईअं ई चईंदा न, ॿियो ई थोरो गुस्से सां चईंदा, छो जी निंड ख़राब थी थिए। त पार ब्रह्म में रहण वारो परमात्मा, उहो बि यही त चए थो भई सुबुह सुबुह जो एॾियूं रड़ियूं करो था, आख़िर खपे छा तव्हांखे? चाहींदा छा आहियो तव्हां पंहिंजे जीवन में, उहो त ॿुधायो। बसि रड़ियूं रड़ियूं मारो था, आख़िर तव्हांखे खपे छा? तव्हां चईंदो सुख शांती खपे, त भॻवान बि चईंदो सुख शांती खपे त पंहिंजे कर्म सुधार, पंहिंजी सोच बोल कर्मनि खे सुधारो, तव्हांखे सुख शांती मिली वेंदो। भई तव्हां मुंहिंजे चए ते त हलो नथा, पोइ मां तव्हांखे सुख शांती कीअं ॾियां? अगरि मां तव्हांखे आशीर्वाद ॾियां, वरदान ॾियां त सदा सुखी रहो, ऐं तव्हां ॿियनि खे दुख ॾेई करे सदा ख़ुदि सुख में रहो, ख़ुशियुनि में रहो, त इहे ठीकु रहंदो? अगरि भॻवान तव्हां चईंदव न भॻवान असांखां त महिनत नथी पुॼे, तव्हां त असांखे वरदान ॾियो, मां सदा सुखी रहां, ख़ुशि रहां, मुंहिंजो शरीर बिल्कुलु ठीकु रहे। सम्झो तव्हांजो शरीर बि ठीकु थी वियो, तव्हांजे जीवन में सुख शांती बि अची वई, लेकिन तव्हां अगरि
पंहिंजे जीवन में पोइ कर्म ई अहिड़ा कंदा रहंदव, ॿियनि खे बि परेशान कंदव, ख़ुदि बि अहिड़ा कर्म कंदव जंहिंसां तव्हांखे दुख अशांति परेशानी अचे थी। भई तव्हांखे त वरदान मिलियो, तव्हां त उल्टा सुल्टा कर्म कंदा रहंदव, लेकिन तव्हांखे त दुख न ईंदो, लेकिन माण्हू त परेशान थींदा न। पोइ भॻवान ईअं वरदान ॾे त भॻवान चईंदो आहे कि रड़ियूं न मारो, सुबुह सुबुह जो उथी करे पंहिंजे कर्मनि खे जाचो, मां सॼो ॾींहुं कीअं कर्म कंदी आहियां, मुंहिंजी सोच छा आहे, मां सॼो ॾींहुं कीअं ॻाल्हाईंदी आहियां, अॼु जे ॾींहुं मूंखां जो मुंहिंजी सोच बोल कर्मनि में जो ग़लती थी, जंहिंसां मूंखे दुख शांति थियो जीवन में, मुंहिंजी ख़ुशी गायब थी वई, त राति जो या सुबुह जो उथी करे असां हुन ते चिंतन करूं। अॼु मां जो ग़लति सोचियो, ग़लति ॻाल्हियो, ग़लति कर्म कयो, जंहिंसां मूंखे दुख मिलियो, त मां छा सोचां, छा कीअं ॻाल्हायां, कीअं कर्म करां त मूंखे अॼु दुख न मिले, मतिलबु कल्ह। उन जे लाइ परमात्मा सां मन ई मन में ॻाल्हियूं करो, ऐं जो बि तव्हां पंहिंजो सत्संग कीर्तन ॿुधो था उनखे हिन रीति ॿुधो कि हिन में मुंहिंजे लाइ परमात्मा कोई उत्तर ॾे थो। भई कई माण्हू चईंदा आहिनि कि हर हिकु धर्म में पंहिंजो पंहिंजो कुझु कुझु रोज़ निकिरंदो आहे, त स्लोगन या वचन या महावाक्य, त उहा ॿुधो, हुन में तव्हांजो उत्तर आहे। त उहो ईअं न भई अॼु जो इहो स्लोगन इहो, अॼु जो इहो वचन इहो, अॼु जो इहो महावाक्य इहो आहे, न, तव्हां अॼु जो ग़लती कई या त तव्हांजो उत्तर अॼु में ई हूंदो या कल्ह में अची वेंदो, न त पंहिंजे मन ई मन परमात्मा खे ॿुधायो, परमात्मा तव्हांखे कीअं न कीअं रीति करे कंहिं न कंहिं द्वारा उत्तर अवश्य ॾींदो। मतिलबु रड़ियूं मारण सां पंहिंजी मन, छोजी छा कंदा आहियूं असां जॾहिं मुख सां चईंदा आहियूं न त ऑटोमेटिकली मन में अशांती ईंदी आहे न। ॿारनि खे चईंदा आहिनि न, मन लॻाए करे पढ़, ध्यान सां पढ़, शांती सां पढ़। ॾिसो अगरि तव्हां कोई किताब शांती सां पढ़ंदव मन लॻाए करे, त हुनजो अर्थ तव्हांखे सम्झ में ईंदो आहे न। त उहो ई असां शांती सां पंहिंजो मन बुद्धि परमात्मा से लॻाए करे परम धाम में मथे, जॾहिं असां परमात्मा वटि पंहिंजी बुद्धि मथे लॻाईंदासीं, शांती सां यादि कंदासीं, ऐं सम्झ सां यादि करो कि मां परमात्मा खे छो थी यादि करां, हुनखे यादि करण सां मूंखे छा प्राप्ति थींदी, मूंखे कहिड़े दुख खे दूर करण लाइ मां भॻवान खे यादि थी करां, मूंखे पंहिंजे जीवन में छा खपे जो मां भॻवान खे यादि थी करां। भॻवान केरु आहे, मुंहिंजे आत्मा जो पीउ आहे, परम धाम में रहंदो आहे, उहो मूंखे सुख शांती वारो जीवन जीअण लाइ राह ॾेखारींदो आहे, त मां हिन करे यादि थी करां। इहे सम्झ सां यादि कंदव, तव्हांखे कॾहिं बि निंड न ईंदी, तव्हांजो कॾहिं बि मन भटकंदो न। जी भई अगरि असांखे कोई अहिड़ो माण्हू हुजे जंहिंसां असांखे ॾाढो इम्पोर्टेंट कमु आहे, जो असांजो ॾाढो जीवन में ॾाढा कम करे सघंदो आहे, उहो तव्हांखे चए मां सुबुह जो 4 बजे फोन कंदमि, मूं वटि 4 बजे ई टाइम आहे, ऐं तव्हांजो कमु बि ॾाढो ज़रूरी आहे, तव्हां ॾाढे समय खां सोचो पिया असांजो हुन सां अपॉइंटमेंट लॻी वञे, त हू 4 बजे तव्हांखे फोन करे तव्हांजो उत्तर ॾियण वारो आहे, त तव्हांखे निंड ईंदी 4 बजे? जल्दी सां उथी करे वेही रहंदा न, राति भर निंड बि न ईंदी। ईअं ई सुबुह सुबुह जो असां आत्मायूं पंहिंजे परमात्मा पीउ सां मिलन मल्हाईंदियूं आहिनि, छो जी सुबुह सुबुह अगरि तव्हां भॻवान खे शांती सां यादि कयो, तव्हांजी आत्मा परमात्मा खे यादि कई सुबुह सुबुह जो शांती सां, त उहो परमात्मा जी शक्ति सॼो ॾींहुं कमु कंदी आहे, सॼो ॾींहुं ॾाढो शांत वेंदो आहे। भले घर में एॾो शोर शराबो न आहे, कुझु कमु न आहे, एॾो न आहे, लेकिन दा बि अॼुकल्ह सभिनि जो मन अशांत आहे, इन करे सभिनि खे लॻे थो शोर शराबे वारी दुनिया आहे। त मन खे शांत करण लाइ मन खे हर प्रश्न जो उत्तर खपे,
हाणे तव्हां हिन दुनिया में एॾा माण्हू आहिनि, एॾा माण्हू सत्संग आदि ॿुधे थो, लेकिन जेसि ताईं तव्हां ज्ञान न ॿुधंदव न, जेसि ताईं तव्हां अर्थ न सम्झंदव, तेसि ताईं तव्हांजो मन शांत न, त जीवन बि शांत न, जीवन में बि सुख शांती न, पोइ उहे ई रड़ियूं मारदा रहंदा। त बाबा चवनि था की हाणे रड़ियूं न मारो, सोचो मुंहिंजो मन अशांत छो आहे, कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि जे कारण मन घड़ी घड़ी अशांत थी वेंदो आहे, कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि जे कारण मन घड़ी घड़ी अशांत थी वेंदो आहे, उहो ॻाल्हियुनि खे चेक करो। हुनजे लाइ असांखे परमात्मा छा उत्तर ॾींदा आहिनि हुनखे बुद्धि में धारण करो, परमात्मा खे यादि कंदा हुन ॻाल्हि खे जीवन में अपनाए करे हलंदा, त असांजो मन शांत, अर्थात मन खे सभु प्रश्ननि जा उत्तर मिली वेंदा। हाणे मन में त ॾाढा सारा प्रश्न हूंदा आहिनि, तव्हां ई सोचो, तव्हांजी नुंहुं, तव्हांजी ससु, तव्हांजी धीअ, तव्हांजा ॿार, तव्हांजे पति, धन संपत्ति, चीजियूं, हिनखे ईअं आहे, मूंखे छो न आहे, मूंसां गॾु ईअं छो थियो, मूंखे ईअं छो चई, ईअं छो थी करे, इहा पंहिंजे ॿारनि खे छो थी मारे, हीअ सॼो ॾींहुं विड़े छो थी, हीअ सॼो ॾींहुं फोन ते छो थी ॻाल्हाए, इहे सभु प्रश्न हूंदा आहिनि न माण्हुनि जा मन में, की हीअ त सॼो ॾींहुं ईअं ई थी करे, ईअं ई थी करे, ईअं थी करे, कमु नथी करे, फलानो फलानो, केॾा मन में केॾा सारा संकल्प हूंदा आहिनि, त असांजो मन अशांत थी वेंदो आहे। हिकु हिकु ॻाल्हि खे पकड़ो ऐं मन खे उत्तर ॾियो। मन खे उत्तर कॾहिं ॾेई सघंदो, जॾहिं तव्हां वटि हूंदो, असां वटि काथे ईंदो, कोई स्कूल कॉलेज में पढ़ाइनि था मन खे उत्तर ॾियण जी पढ़ाई, इहे ई तव्हांजे ग्रंथ शास्त्र पाठ जो तव्हां पढ़ो था न, इन्हनि में ई उत्तर आहे। गीता, भागवत, रामायण, महाभारत, ये जेको बि तव्हां पढ़ो था, हिननि में ई तव्हांजो कोई न कोई काथे न काथे उत्तर मिली वेंदो आहे, लेकिन हिन उत्तरनि में सच एतिरो ई आहे जीअं अटे में नमक मिसल, ऐं हिनखे माण्हू धारण नथो करे सघे। अॼु चईंदा आहिनि, इहे त ॻाइनि न, निंदा असांजी जो करे मित्र असांजो हुए, जॾहिं तव्हां रोज़ पढ़ो था त तव्हांजी कोई निंदा करे थो अॼु, त तव्हां हुनखे मित्र सम्झी सघंदा आहियो, त तव्हां यूज़ ई न कयो अथव। हीअं करे माण्हू हर हिकु हिक ॿिए जी निंदा करे 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 अॼु माण्हू अकेलो थो रहे, अकेलो रहे थो, पोइ टेंशन में थो अची वञे, पोइ डिप्रेशन में थो अची वञे, पोइ बीमार थो थी वञे, या अॼुकल्ह सभिनि खे हिकु सहज साधन मिली वियो आहे, भई शरीर खे ख़तमु कर, ॻाल्हि ई ख़तमु। त बाबा चवनि था, ॾिसो, अगरि तव्हां पंहिंजा जेका बि तव्हां पढ़ंदा आहियो, ॿुधंदा आहियो, हिकु हिकु जो अर्थ कढो न, तव्हांजे मन जा सभु उत्तर तव्हांखे मिली सघंदा आहिनि, ऐं हुनखे असांखे जीवन में पकड़े रखिणो आहे बुद्धि में, हीअं न की हा मां जो सोचां पई, मुंहिंजे मन में जो प्रश्न हुयो हुनजो उत्तर मिली वियो, न, हुनखे बुद्धि में फिक्स करे रखो, वरी कॾहिं मन हीअं कोई प्रश्न करे त हुनखे उहो उत्तर ॾियणो आहे, ऐं मन खे शांत करणो आहे। इन करे बाबा चवनि था कि सिर्फ़ तोते मुआफ़िक न पढ़ो, या जीअं तोते रिपीट कंदो रहंदो न, कॉपी कंदो रहंदो, त हूअं ई बाबा चए थो सिर्फ़ तोते मुआफ़िक चईंदा ई न रहो, ॻाल्हाईंदा ई न रहो, कुझु करो हाणे जीवन में। जीअं बाक़ी ॻाल्हियुनि जी पढ़ाई हूंदी आहे, बाक़ी ॻाल्हियुनि जी प्रश्न जो उत्तर हूंदो आहे, भई ये लाइट कीअं ठहींदी आहे, बारिश कीअं ईंदी आहे, फलानो फलानो, जो बि प्रश्न मारा टीचर खां पुछनि त उहो हुन रीति आंसर ॾेई सघंदी आहे न। ईअं ई असांजे मन में बि जो प्रश्न हूंदा आहिनि, जंहिंजे कारण असांजो मन सॼो ॾींहुं अशांत, मथो ई भारी थी वेंदो आहे माण्हुनि जो, चवंदा आहिनि मन मञे ई नथो, छो जी मन खे सही उत्तर नथा ॾियो। हाणे मन जो, आत्मा जो पीउ केरु, मन कंहिंमें आहे, आत्मा में आहे, आत्मा जो पीउ केरु, परमात्मा, त मन खे उत्तर ॾियण वारो केरु, परमात्मा।
कोई भी उत्तर मन खे सभु न ॾेई सघंदा आहिनि। ग्रंथ शास्त्रनि में सच एतिरो ई आहे, अटे में नमक मिसल, लेकिन त बि उनखे माण्हू जीवन में धारण नथा करे सघनि, छो जो उहे परमात्मा खे जेसिताईं यादि न कंदा न, जेसिताईं भगवान खे यादि न कंदा तेसिताईं आत्मा में धारणा ई न थी सघंदी आहे। जेसिताईं आत्मा शुद्ध न हूंदी, हे माण्हू पढ़नि था, सभु पढ़नि था, केरु नथो पढ़े, सभु पढ़नि था। तव्हां पंहिंजे जेका बि हर धर्म में ये शास्त्र वग़ैरह ग्रंथ वग़ैरह हूंदा आहिनि, उहे एॾी वॾी पुस्तकियूं छो ठातियूं अथनि? अॼु एॾी वॾी पुस्तकियूं तव्हां पंहिंजे घर में जो पुस्तकियूं रखियूं आहिनि, परमात्मा हिनखे पुस्तक चईंदो आहे। पुस्तक ई आहे न, ये त तव्हां भॻवान सम्झी करे रखियो, हुननि में असांजो उत्तर आहे, मन जे प्रश्ननि जो उत्तर अथव हुन में। तव्हां हुनखे भॻवान सम्झी करे हिकु कोने में रखी छॾियो, हा भई असां इहे पढ़ी वरितो बसि। लेकिन असांजे मन खे उत्तर खपे, उहो त उत्तर त ढूंढो कम से कम। तव्हां त कलाक में पूरो ग्रंथ शास्त्र गीतायूं पढ़ी करे ख़तम था करो, उन्हनि खे उथायो, सुम्हायो, कपिड़ा बदिलो, उन्हनि खे भोग लॻायो, बसि इहे पूरो थी वियो। मन खे त उत्तर मिलियो ई न। त तव्हांजा ॿार बि ईअं ई था करनि, स्कूल जी पढ़ाई पढ़ी, हा भई टीचर ईअं पढ़ाई, हा भई पढ़ी विया, बसि पास थी विया, मार्क्स अची विया, सम्झिया त कुझु बि न। तॾहिं त माण्हू चई न, हे स्कूल में अलाए छा थो करे, सम्झ त आई कोन अथसि हिननि खे। कोई बि पढ़ाई वारी ॻाल्हि ॿार नथा ॿुधाए सघनि, मतिलबु उहो तव्हां वांगुरु ई त करनि था। जीअं तव्हां उहो ग्रंथ शास्त्रनि खे उथायो था, सुम्हायो था, साइड में रखी करे, कपिड़ा पाराए करे, भोग लॻाए करे, बसि थी वियो, ख़ुशि था थी वञनि माण्हू कि मां पूरो ग्रंथ पढ़ियो, मां पूरी गीता पढ़ियो। अरे अर्थ छा सम्झियो पतो न आहे। माण्हू ख़ुशि थींदो आहे, अरे असां टिकाणे वियासीं, कीर्तन थी ॿुधी आयासीं, लंगर खाई आयासीं, सिखी छा आया आहियो? मन में जो प्रश्न हूंदा आहिनि उन्हनि जो उत्तर ॾिनो मन खे, मन शांति थियो तव्हांजो, बसि उतां जो वातावरण थोरो वायुमंडल सॼी संगत हूंदी आहे त हुनजे कारण मन थोरी समय जे लाइ शांत थी वेंदो आहे। लेकिन जेसि ताईं तव्हां हुननि उहो जेको तव्हांखे ॿुधाइनि था हुनजो अर्थ न सम्झो, चईंदा अलाए सम्झ में ई न आयो। छो जी सिंधी माण्हू ज्यादातर पंजाबी कीर्तन ॿुधदा आहिनि, उन्हनि खे त सिंधी पूरी सम्झ में नथी अचे, पंजाबी ॿियो ॿुधनि था, बसि ख़ुशि था थी वञनि, हा असां कीर्तन ॿुधी आयासीं। अरे कीर्तन भॼन इहे सभु छो ॿुधणा खपनि? इन में असांजे मन जो आंसर हूंदो आहे, जेको तव्हांजे मन में उत्तर प्रश्न हूंदा आहिनि न, फलानी अहिड़ी, फलानी अहिड़ी, फलानी ईअं थी करे, फलानी ईअं थी करे, हुननि जो सभु उत्तर तव्हांखे मिली सघंदा आहिनि हुननि में। लेकिन माण्हू सम्झे नथो, सिर्फ़ु घुमी करे अची थो वञे। उहो बि जीअं घुमण जो स्थान ठाहे छॾियो अथनि, हा भई सभु ईंदा, खाईंदासीं पीअंदासीं, मिली करे हली ईंदासीं, थोरो ख़ुशी जो माहौल थी वेंदो। तॾहिं त मन एॾो अशांत आहे, तॾहिं त माण्हू केॾा अशांत आहिनि। छो जो इहे ई नथा करनि, पंहिंजी जेकी पढ़ाई आहे उहो सुठी रीति नथा करनि, पोइ ॿारनि खे चवनि था पढ़े नथो। ॿार जी स्कूल वारी पढ़ाई ढंग सां नथा करनि, उहो तव्हां बि पंहिंजी पढ़ाई ढंग सां नथा करो। जीअं ॿारनि खे वॾे स्कूल में मोकिलंदा आहिनि न, माउ पीउ ख़ुशि आहिनि, असांजो ॿारु ॾाढो वॾे स्कूल में पढ़ंदो आहे। अरे सिखे छा थो, उहो न, बसि एतिरा सुठा मार्क्स अची विया आहिनि, हुन खां पुछो छा पढ़ियो, कुझु बि पतो न हूंदो। उहो तव्हांजो बि हाल इहो ई आहे। तॾहिं त माण्हुनि जो मन शांत, बुद्धि हेॾे होॾे भटके थी। अॼु चईंदा हा भई हेॾे कीर्तन आहे, हलो। अॼु चईंदा हेॾे माता जी चौकी आहे, हेॾे हलो। अॼु चईंदा इहो गुरू आयो आहे, हलो मथो टेके अचूं। बसि ईअं ई बाबा चवनि था, भटकते भटकते पोइ भॻवान खे चवनि था, हे भॻवान हेठि अच, असांखे सही राह ॾेखारे प्रभु। त परमात्मा चए थो पंहिंजी बुद्धि खे मथे लॻायो, मूं वटि हेॾे होॾे भटको न। ऐं पंहिंजे प्रश्न मन खे शांत करण लाइ जो तव्हांखे सही उत्तर मिले थो रोज़ रोज़, हुनखे उत्तर ॾेई करे मन खे शांत करो। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी
असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान परखण व निर्णय करण जी शक्ति द्वारा सेवा में सफलता प्राप्त करण वारा सफलता मूर्त। बाबा चवनि था जो परखण जी शक्ति द्वारा बाप खे पंहिंजे पाण खे समय खे पहिरियों त परखो पंहिंजो असांजो पीउ केरु आहे मां केरु आहियां मूंखे हिन समय छा करणो खपे हिन सिचुएशन में मूंखे छा करणो आहे मां आत्मा आहियां परमात्मा जो ॿार आहियां हाणे मुंहिंजे जीवन में जो परेशानी आई आहे हिन में हिन जे लाइ परमात्मा मूंखे कहिड़ी मत ॾिनी अथई उहा सुठी रीति सम्झी करे असां जॾहिं जीवन में कर्म कंदासीं न कुछ भी तव्हांजे जीवन में कुछ भी करो था कोई भी प्रॉब्लम अचे थी पहिरियों परमात्मा खे यादि करो उहो असांखे जो राह ॾेखारींदो आहे न उन अनुसार हुन सां गॾु हलंदा हलो त असांखे जीवन में सफलता मिली वेंदी पहिरियों त परखो ॻाल्हि खे पोइ निर्णय करो की हा ईअं करणु ईअं ठीकु आहे ईअं करे सघूं ईअं कंदासीं त ईअं थी वेंदो त कंदव त सफलता मिली वेंदी स्लोगन आहे योग ऐं ज्ञान जी लाइट माइट सां संपन्न ठहो त कहिड़ी बि परिस्थिति खे सेकेंड में पार करे सघंदो जीवन में कोई बि परिस्थिति अचे थी हुनमें हिकु त असांखे सम्झ हुजणी खपे हिन परिस्थिति खे असां कीअं पार करूं सम्झ हुजणी खपे ॿियो असां में परमात्मा जी यादि सां शक्ति ईंदी आहे आत्मा में त सम्झ बि हुजणी खपे परमात्मा जी यादि बि हुजणी खपे तॾहिं असां हर परिस्थिति खे सहजी पार करे सघंदा आहियूं अच्छा ओम शांति बाबा खे यादि करो